ينالهم نصيبهم من الكتاب فإذا جاءتهم رسلنا يتوفونهم قالوا أينما كنت من دون الله قالوا ضلوا عنا وشهدوا أنهم كانوا كافرين قال ادخلوا في قد خلت من قبلكم من الجن والإنس في النار كلما دخلت أمة لعنت أختها حتى إذا اداركوا فيها جميعا قالت أخراهم لأولاهم ربنا هؤلاء أضلونا فآتهم عذابا ضيفا من النار قال لكل ضيف ولكن لا تعلمون فقال أولاهم لأخراهم فما كان لكم علينا من فضل فذوقوا العذاب بما كنتم تكسبون إن الذين كذبوا بآياتنا استكبروا عنها لا تفتح لهم أبواب ولا يدخلون الجنة حتى يلج الجمل في سم الخياط وكذلك نجزي المجرمين لهم من جهنم مهاد ومن فوقهم غواش وكذلك نجزي الظالمين الذين آمنوا وعملوا الصالحات لا نكلف نفسا إلا الذين آمنوا وعملوا الصالحات لا نكلف نفسا إلا وسعها أولئك أصحاب الجنة هم فيها خالدون فنزعنا ما في صدورهم من غل تجري من تحتهم الأنهار وقالوا الحمد لله الذي هدانا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله لقد جاءت رسل ربنا بالحق فنودوا أن تلكم الجنة أورثتموها بما كنتم تعملون اللهم صل على अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात के सब करे हिदायत जो पैगाम दे थो हुकुम करे फरमाए थो त इंसान ज़ात तव्हां वटि मुंहिंजा पैगाम्बर ईंदा रसूल ईंदा अचे तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदा मुझा मज़मून समझाईंदा तो उनजो तव्हां ख़्याल कजो लिहाज़ रखिजो ऐं इहो अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो हुकुम कयो हो आलम अरवाह में रूहनि जे जहान में किताब लिखनि था इब्न जरीर मुफ़स्सिर लिखे थो या बनी आदम इम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन फमन तबिअ हुदाय फला तकुन
इहो आलम अरवाह में कुल औलाद आदम खे रब ताला उते ॿुधायो रूह जी हालत में विया सभई उर्दन ला उर्दन लश्कर रूह पैदा थियल हे जिस्म त पोइ ठहियो आहे जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे अलाह ताला मिटीअ में बोतो बणायो वरी बीबी हवा हुन जे पासे में कढियईं नस्ल जो सिलसिलो हलियो पोइ बोता ठहिया इन रूहनि जा रूह ते रखिया वेठा तुरंदड़ ज़िक्र कंदड़ अलाह जो हुनजे बचाव जो बंदोबस्तु अलाह जो हिकिड़ी शइ जेकॾहिं ठाहे छॾे दोस्त आहे ख़तमु थी वेंदी ॾोही वेंदी बका जो बंदोबस्तु अलाह ताला उन जहान में पंहिंजे मख़लूकात जो रूह जे मुल्क में इहो कयो आहे त उहे अलाह जो नालो वठंदा अलाह ताला बाक़ी आहे उनजो इस्म बाक़ी आहे जेको हुनखे हटाईंदो उहो बि बाक़ी आहे बसि पके शइ सां जेको आसो रखंदो सो पको थी पवंदो तंहिं करे उन्हनि जे बका जो बंदोबस्तु थियल हुयो ज़िक्र सां पोइ इन्हनि खे हिन दुनिया में आणण जे लाइ रब ताला हिते बंदोबस्तु कयो हुनजा बोता भांडा ठाराइण जो इरादो की पोइ आदम अलैहिस्सलाम खे पैदा कई मिटीअ में पोइ हवा हुनजो कढी पोइ नसल हलियो पोइ भांडा ऐं बोता ठहंदा विया 4 महीननि जो रूह जॾहिं माउ जे पेट में अचे थो रूह हुते अची विझनि था जिस्म जॾहिं माउ जे पेट में ठहे थो त 4 महीननि खां पोइ उहो रूह हुन में विझनि था पोइ ॿार चुरण शुरू थो थिए हाणे रूह बोते में पइजी वियो उतम आयो पोइ जेको हिकु वक़्तु रहियो जेका हुनजी आहे तक़दीर जेका हुनजी उमिरि असां बि लिखियलु आहे हुन में फ़र्क़ु कोन्हे बसि अलाह ताला हिकिड़े ॾींहुं इहो कमु करे छॾियो आहे फरमाइनि था हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जफ़ल कलम बिमा हो क़ाइम अलाह जो लिखियो उहो कलम लिखी सुकाए छॾी आहे मसूली माना हुन में दाग़ ऐं चिपो ई कोन पवंदो बसि उहो थियो हुनजे रहण जो सवाल ई कोन्हे त इब्न जरीर लिखियो आहे त आलम अरवाह में अलाह ताला इहो सभु कयो ऐं पोइ ॿीहर वरी ख़िताब थियो आहे जेके इंसान ज़ात हिते दुनिया में हलिया पैदा थिया वरी उन्हनि खे बि अलाह ताला हुकुम कयो आहे नबियनि जे ज़रिए वक़्त वक़्त ते नबी आया अलाह जा पैगाम पहुचायूं जीअं त असांजे क़ुर पाक में ख़ुदि इहो आयो या बनी आदम सां हुकुम आयो आहे त इंसान सां हाणे मतिलबु इहो ई थियो त जॾहिं इंसान हिन दुनिया जे जहान में आबाद थिया आदम अलैहिस्सलाम जन्नत निकितो ऐं हिदायत शुरू थी अलाह ताला हिकिड़ो दीन बणायो फरमाए थो शरा लकुम मिन दीन मां वसा बि नूह दीन हिकिड़ो नूह अलैहिस्सलाम खां वठी प्रोग्राम पूरो थियो सईदना मोहम्मद रसूलुल्लाह बसि दीन हिकिड़ो आहे बाक़ी मसइला शरीयतूं उहे जुदा जुदा थियूं आहिनि अॻियनि शरीयतनि में हिकिड़ा मसइला असांजी शरीयत में ॿिया मसइला विच में बि कुझु मसइलनि में फ़र्क़ु रहियो आहे पर हाणे हे जेको पोयों असांजो शरीयत जो मसइलो आहे त मुहकम मज़बूत इंतिहाई सरदार रसूलनि जो ख़ातम नबीन उन जे ज़रिए मसइला मज़बूत थी विया इंसान ज़ात में वॾी ताक़त वठी वई कुवत करे वई उन ताक़त ऐं कुवत में अलाह ताला हुननि जे मथां मसइला बि मज़बूत रखी छॾिया त जीअं हुन में फेर गेर न अचे अमल में आसानी थिए वॾी आसानी अलाह ताला हिन उमत सां इहा कई जो अॻे कंहिंसां न थी उहा ही त जॾहिं नबी सॻोरो ईंदो हो त माण्हू सोचींदा हुआ नबी आयो आहे जा पोइ साईं ॾिसंदा हुआ जाचींदा हुआ पोइ ईमान आणींदा हुआ की न इहो त हाणे आहे हर कंहिंजो वक़्तु नसीब पर असां खां इहो ख़फ़ो लही वियो तॾहिं पोइ असां सोचियूं त हेॾी नबी आहे की न आहे क़यामत ते नबी थींदो ई कोन इहो मथे जो सूर अलाह ताला असांजो ख़ातमुन नबीन सैयदुल मुरसलीन ॿिन्ही जहान जे सरदार सां हिन बाक़ी इंसान ज़ात जो क़यामत ताईं इहो मथे जो सूर लाहे छॾियो बसि इहो सरदार अथव हिनखे मञी बीठा रहो
फ़र्क़ु ई कोन ईंदो। केॾी हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, अजीब इज़त आहे। सलाह करो। हिते अलाह तबारक व तआला ॼणो असांजे मानप जो बयानु कयो आहे। या बनी आदम इमा यातियन्नकुम रुसुल, जॾहिं असांजा रसूल अचनि, मिनकुम तव्हां मुंहिंजो ईंदा, रसूल ॿी क़ौम कान हूंदी, तव्हां मुंहिंजो। सबबु कहिड़ो आहे हिन जो? हिदायत इंसान ज़ात खे थिए थी, मोकिलींदड़ हिदायत जो अलाह ताला आहे, प्रोग्राम है हुनजो क़ुरान पाक। अॻियां किताब बि मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो, तौरात शरीफ़ ईसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो, इंजील शरीफ़, इन खां अॻु में दाऊद अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो, ज़बूर शरीफ़, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते किताब नाज़िल थिया, ॿिया सहीफ़ा केतिरा ॿियनि नबियनि ते दफ़्तर नंढा नंढा आया, ईंदा रहिया, उन्हनि खे हुकुम मिलंदो रहियो। इहो उन्हनि सभिनी खे मिलियो। उन्हनि जो उथण वेहण असांजो उथण वेहण सां, उन्हनि जी ॿोली असांजी ॿोलीअ सां नथी मिले। तंहिं करे इहो अलाह ताला असांखे मिसाल करे ॾेखारियो त जेकॾहिं तव्हां ॾे रसूल असां तव्हां इंसान ज़ात मंझां न करियो आहे त पोइ ज़रूरु ॿीअ जिन्स मंझां हुजे हा, ऐं ॿी जिन्स जो तव्हां सां इन्हनि सभिनी आदतुनि अख़लाक़नि में उथण वेहण में मेल जोल नामुमकिन आहे। ईअं मुख़्तसर मायने में ॻाल्हायां थो त घणो बर्फ़ आहे इहो। त पोइ जेकॾहिं मलाइकनि खे तव्हां ॾे असां रसूल करे मोकिलियो हा त तव्हां सां मेल जोल उन्हनि जी नामुमकिन थी, मेल जोल नामुमकिन थी पियो, छो त मलक आहे मुंहिंजो रूह जी पैदाइश, ऐं रूह खे अलाह तबारक व तआला एतिरो नफ़ीस रखियो आहे जो असां सां अरवाह हिते आहिनि, जेके किरामन कातिबीन असांजे कुलनि ते वेठा हूंदा आहिनि, मलाइक सॼो सॼो ॾींहुं हूंदा आहिनि, ॿिया पहरेदार मलाइक केतिरा उहे बि ॿ टे हर कुझु हूंदा आहिनि, पर ॾिसण में कोन था अचनि। हाणे जेकॾहिं इहे को वजूद इख़्तियार कनि, ज़ाहिरी ज़रूरु को जोहर इख़्तियार कनि, मिटीअ जो जोहर इख़्तियार कनि, हवा त ॾिसण में नथी अचे, बाहि जो जोहर इख़्तियार कनि, बाहि जा त जिन बि आहिनि पर उहे ॾिसण में नथा अचनि, छो त बाहि खे बि वजूद साफ़ ज़ाहिर कोन्हे। हीअ जेका बाहि असां वटि भरे थी न, इन में मिटी, दज़, काठ, तेल ऐं ॿियनि शयुनि जो असर जोहर अची थो मिले, पोइ इहा बाहि लिताफ़त खां निकिरी कसीफ़ ऐं घाटी थी पवे तॾहिं ॾिसण में थी अचे। पर इहा बाहि जेकॾहिं इन खां छिजी ज़ोर साफ़ थी, हिकु त सड़े थी पई काठियुनि में, ॿिए सड़ी थी अध ते, जॾहिं उहा ॻाढ़ी थी थिए, उनखां बाद सड़ी थिए थी कारी, कारी थियण खां बाद गुम थी वञे मथे, मथे हथु जलियो त पियो सड़ंदो, छा सां थो सड़े, बाहि त कान्हे, बाहि आहे पर लतीफ़ आहे न। ईअं अलाह ताला जेकॾहिं बाहि मंझां उन मलाइकनि खे वजूद ॾिया त बि त कोन थिए हा कमु, मलाइकनि खे संदन रूह जो वजूद ॾिया त रूह त असां सां खोड़ मौजूद ॾिसण नथा। हाणे असां हिदायत कीअं वठूं उन्हनि खां, जे पंहिंजे लेखा वटि ॻाल्हाइण वेंदा त पोइ त जिन्हनि ऐं मलाइकनि जे ॻाल्हाइण में फ़र्क़ु ई कोन थिए हा। पोइ अलाह ताला इंसान ज़ात मंझां रसूल मोकिलिया त उन्हनि जो ॻाल्हाइण, उन्हनि जो उथण वेहण, उन्हनि जी सीरत, उन्हनि जो वुज़ू, उन्हनि जी पाकाई, उन्हनि जो लिबास, उन्हनि जी तहारत, उन्हनि जी निमाज़, उन्हनि जो रोज़ो, उन्हनि जी इबादत, उन्हनि जी शादी रमी, उन्हनि जी बचनि ॿारनि खे उन्हनि जो पालणु, उन्हनि सां शफ़क़त करणु, अहिड़ी तरह सां वरी जेके जहिड़ा झगड़ा थियनि त उन्हनि में उन्हनि जा फ़ैसिला फड़ा करणु, इहे सभु इहे तॾहिं थींदा जॾहिं जिन्स न थींदा। तॾहिं अलाह ताला फरमाए थो त मिनकुम, असां रसूल तव्हां मुंहिंजो 100 लख रसूलनि जो तव्हां मुंहिंजो पैदा कयो, यक़ुसून अलैकुम तव्हांखे ॿुधाइनि पिया आयत मुंहिंजो आयत इस्तक़ा जेको परहेज़ थो करे, असलह ऐं नेकी थो वठे, सदा ख़ौफ़ न अलैहिम, पोइ उनते को ख़ौफ़ न आहे। बसि जॾहिं उन्हनि जी ॻाल्हि वरिताईं रसूलनि जी हिदायत ते हले, को ख़ौफ़ न आहे, वला हम यहज़नून, न की ॾुखो आहे। उहा पाकाई, उहा तहारत, उहा लिताफ़त जॾहिं हुननि में अची वई न, तमामु ख़ुशि गुज़ारींदा, तमामु इज़त ऐं आराम सां गुज़ारींदा।
पोइ अलाह ताला असां जे लाइ हिते हिन असांजे खाकी जिस्म खे लतीफ़ बणाइण जे लाइ हिकिड़ो इंतज़ाम कयो ऐं जेकॾहिं उहो जिस्म ख़राब थिए त उहा बि ॻाल्हि ॿुधाई उहो लतीफ़ ई आहे त माण्हू हलाल खाए हलाल खाइण सां हुनजी तबियत में ताक़त अची वेंदी हे जिस्म में कुवत ज़ुबान सां ख़ासो ॻाल्हाए गार गंद न ॾे बदगुफ्तगू न करे उहा ज़ुबान पाक थी पई अखियुनि सां चङी नज़र रखे हराम ते नज़र न पवे छो त अलाह ताला असांखे 5 दरवाज़ा ॾिना आहिनि 10 शोभा खोलिया आहिनि हेॾे बि हेॾे बि असांजे 5 दरवाज़नि मथां साम्हूं 2 क़िस्मनि जूं शयूं अचनि थियूं अखियुनि सां ॾिसूं हलाल ॾिसूं या हराम ॾिसूं कननि सां ॿुधूं हलाल ॿुधूं या हराम ॿुधूं ज़ुबान सां ॻाल्हायूं कूड़ ॻाल्हायूं सच ॻाल्हायूं हलाल करियो हराम करियो इंसान जो बदन जिस्म कंहिंसां लॻे थो हलाल सां लॻे हराम सां लॻे माण्हू नास नक हणे थो पियो किथे ख़ुशबू सघे थो हलाल सां माना 5 में झांकरी 10 थी पिया हाणे हिकिड़ो पासो आहे तहारत जो ऐं लिताफ़त जो ॿियो पासो आहे कसाफ़त जो ऐं ख़राबीअ जो पोइ जेको ख़राबीअ वारो पासो आहे न उन ते इबादत जो असर नथो पवे इबादत जो असर नथो पवे गुनाह जो असर बि नथो पवे जेको लिताफ़त जो आहे वाक़ई वारो पासो आहे उन ते गुनाह जो असर पवंदो तंहिं करे उहो वरी पाण खे बचाइण जी कोशिशि कंदो जीअं असांजे जिस्म में ज़हर कोन्हे लतीफ़ ग़िज़ाऊं खाइनि था परहेज़ सां गुज़ारनि था उन्हनि खे खाधो खुराक पंहिंजे ख़ासि क़िस्म जो आहे जीअं बादशाह सलामत आहे न जुअर जी मानी तव्हां पारू थी शाम जो राति जो खारायो जो न मरे पियो था हाणे छा मतिलबु इन मां थियो वञे इन मां मतिलबु हीउ थियो त इंसान जी तरबियत जॾहिं पाक ऐं लतीफ़ थी पवंदी आहे त पोइ उन ते गुनाह जो असर बि थींदो आहे पोइ नुक़सान बि थींदो आहे ऐं वरी जॾहिं को माण्हू दुआ घुरंदो अहिड़ी पाकाई सफ़ाई वारो थो दुआ बि क़बूल थींदी हा इहो फ़र्क़ु आहे हिकिड़ो इंसाननि जे कैरेक्टर जो ऐं तबियत जो अलाह ताला साल असांखे हक़ हलाल में असांखे तौफ़ीक़ अता फरमाए जो आवाज़ बि चङा ॿुधूं अखियुनि सां बि असां उहा शइ ॾिसूं जेका क़ुर पाक थो चवे क़ुर पाक सदर आहे कल्ब जो हीउ क़ुर पाक सदर आहे असांजे दिलि जो असां क़ुर खे अलाह जो किताब सम्झूं था असांजे में त ईमान आहे न मुल्क जे सदर खे माण्हू मञींदा आहिनि त असांजो सदर आहे न हे असांजे दिलि जो सदर आहे हा न हाणे जॾहिं क़ुर जी सदारत असांजे दिलि ते आहे त सदर हुकुम थो करे त हीअ जेका तुंहिंजी अखि आहे या न ॾिसे साईं न ॾिसे हेॾे ॾिसे हेॾे ॾिसे हे आवाज़ आहे न तुंहिंजा कन न ॿुधनि सदर ते न ॿुधनि न ॿुधनि हे ॿुधनि ॿुधनि अहिड़ी तरह सां हथु लाहिणु अहिड़ी तरह सां खाइणु पीअणु हिन क़ुर पाक जे हुकुम सां आहे जेकॾहिं तव्हांजे आॾो असांजे आॾो का शइ ॾिसण जी का खाइण जी का सिंघण जी का हथ लाहिण जी का अची वञे का ॿुधण जी हिकदमि हुरजू कबो कमु करे त क़ुर असांखे चई थो ॾिसूं इहो इजाज़त ॾे त ॾिस भली हा बेचयो माण्हू दिलि खां वठी थो शुरू थिए हितां खां वठी थो बेचयो माण्हू थिए जॾहिं बेचयो थींदो त हुनखे कहिड़ी परवाह पोइ माण्हू खे उन में तकलीफ़ पहुचंदी छो त अधु त वज़ीफ़ो कटिजी वियो न बाबा अधु ॾिसणु कटिजी वियो अधु ॿुधणु कटिजी वियो अधु सिंघणु कटिजी वियो अधु खाइणु कटिजी वियो अधु हथु लाइणु कटिजी वियो न छा सम्झ में अचे थी ॻाल्हि 5 नौकरी छॾ हिकिड़ो पासो हलाल जो आराम कटिजी वियो त पोइ नुक़सानु थियो न हाणे जेको इन नुक़सान खे माण्हू सहे त कामयाबु थिए जे न सहे त कामयाबु न थिए हिकिड़ा सनासी फ़क़ीर त मुल्क में घुमनि जंगल में हलंदे हलंदे दरिया ते दरिया जे उथल ते वरी ॿूटा ॿूटा पैदा थींदा आहिनि कचे में ॿूटा पिया ॻोल्हनि उते हिकिड़े मीर वारे जो घर बि हुयो उते वेठा मीर वारो चयो यार मानी असांखे खाराए थी आओ हिननि सां हिन खे पैसा लकड़ो हुया सनासी फ़क़ीर आहे तबीब आहे साईं चांवर अची विया गोश्त अची विया मच्छी त हुन वटि हुई खाधऊं पाण हुननि बि खाधी मीरबरनि बि खाधी हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं 5 ॾींहं 15 ॾींहं दिलि में मच्छी वारे चयो मच्छी मारे मारे मच्छी पचाए मां आयूं हिन सां चवनि घुमां मथां खाईंदो पुलाव ॻोड़ हुनखे चई यार मूंखे बि तव्हां सनास थो सेखारींदी हलो सिक अगरि गॾिजी हलिया मानी कंदा खाईंदा हलंदा वठंदा हलंदा वठनि ऐं कॾहिं पैसा खुटी विया अहिड़ो कुझु जबल जो पंधु बि अची वियो
ऐं वरी पाणी बि खपी वियो। हिन ॾिठो त जुमानी कंदा एॾो पाणी ॾींदा पर कोन। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं चए यार छा हाल आहे भला न मानी न पाणी की बाबा असांखे अहिड़ा ॾींहं मिली अची वेंदा आहिनि। चईसीं पोइ असां तव्हां सां न थींदासीं, न थींदासीं। हाणे पाण खे मार पई उतो ई हुननि सां संगत टोड़ी। इहो आहे जेको माण्हू हराम जे सट खे, हराम छॾण जे सट खे सही वञे त पोइ कामयाबु आहे। जे हराम जे छॾण जे सट खे न सहंदो त पोइ साॻियो मछेर थी रहंदो ठीक भली दरिया जी मछी वेठो मारे। आई सम्झ में ॻाल्हि कंदमि न। मुंहिंजो मतिलबु आहे त अलाह तबारक व तआला हिकिड़ो कानून रखियो आहे। हे जेको महीनो रमज़ान जो आहे सो कानून जो महीनो आहे, इज़त जो महीनो आहे। शहर रमज़ान الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان। महीनो रमज़ान जो जंहिंमें हे क़ुर नाज़िल थियो, अर्श खां मथां आहे, लौह महफूज़ खां आहे, अलाह जो कलाम हो। उहो अलाह ताला थो फरमाए فإنه نزله على قلبك, इहो तुंहिंजे दिलि ते लाथो। नबी साईं जन थोरो थोरो तकिड़ो तकिड़ो पिया पढ़नि, पाण खे फरमाए त ला तुहरिक बिही लिसानक इन अलैना जमअहू क़ुर, या तूं ज़ुबान खे तकड़ी न हलाए, इन क़ुर खे तूं कननि सां ॿुधो, तुंहिंजे दिलि ते आणे गॾु मां कंदुसि, हिते मज़बूत बि मां रखंदुसि। सुम इन अलैना बयान, विसरण जो ख़्यालु न कर, वरी जॾहिं तूं इरादो कंदे पढ़ण जो त बयान मां तोखे कराईंदुसि। आई सम्झ न। हाणे इहो क़ुर शरीफ़ जेको नबियनि जो सरदार सदर हुयो उनजे कल्ब ते अची लथो, उते हिन क़ुर अचे सिदारत कई। हाणे जेको शख़्स पंहिंजे दिलि जी तार नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कल्ब सां मिलाईंदो वेंदो ऐं उन हिकिड़े वॾे पावर हाउस सां पंहिंजी तार मिलाईंदो वेंदो, उतां जो कल्ब जो क़ुर जो नूर निकिरंदो, ईमान जे ज़रिए सां अची कल्ब में पवंदो। जीअं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो क़ुर पंहिंजे कल्ब ते रखियलु तीअं इहो वहीअ ते असांजे कल्ब ते पवंदो। इहा तार हुजे ॻंढियल, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां 3 तारूं ॻंढियल हूंदियूं आहिनि। 3 तारनि वारो जेको पावर हूंदो आहे सो ताक़तवर हूंदो आहे। मुहबत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हुजे। मुहबत में माण्हू छा न कंदो आहे? मुहबत में माण्हू जो अहिड़ो हाल हूंदो आहे जो उथणु वेहणु हर ॻाल्हि पंहिंजे उन महबूब जे तरीक़े ते हूंदी आहे। हिकिड़ा 2 दोस्त हा तालिब इल्म, असांजे बचपन जे ज़माने जी ॻाल्हि आहे, 2 छोकिरा हुजनि, नंढा हुजनि ऐं नाबालिग छोकिरा हुआ। ऐं इहा ॻाल्हि त मां तव्हांखे ॿुधायां चंगुल जी, चंगुल जी घर, उते हज़रत मौलाना हबीबुल्लाह साहिब रहमतुल्लाह अलैह चंगुल बुज़ुर्ग माण्हू, वॾनि आलिमनि जो उस्ताद हो, असांजो बि उस्ताद हो। हिकिड़े दफ़े मूंखे घुरायो हुई त मूंखे तकीर ॿुधायो, वरी तकीर ॿुधाईंदासीं, ॾाढो ख़ुशि थियो मूंखे घुरायो। असांजे उस्तादनि जो उस्ताद। सो उन्हनि छोकिरा पढ़ंदा हुआ पाण में, पढ़ंदे पढ़ंदे हुननि जी पाण में एॾी दिलि ऐं मोहबत थी वई जो उहो जेको नंढेरो हो सो वॾे सां एतिरी ख़ातिर पियो रखे जो वॾो उथे त हे उथे, मानी खाए त हे खाए, सुम्हे त हे बि नंढो वॾे, पढ़नि त वेठा पढ़नि, होशियार ॾाढा सुठा छोकिरा। हलंदे हलंदे हुन में अहिड़ी हिकिड़ी हालत पैदा थी पई ख़ुदा जी कुदरत जो ॿार अचण त उथी त उहो छोकिरो जो कोन हुजे उथी चए त कीअं उथां? अरे बाबा उथी उथारंदुसि, अरे टंगू सिधी कर, इहे अधे जे मथां ते लत पए न। ईअं पियो वीचारो करे, एॾो दिमाग़ ते असरु पइजी वियो, अधे जे मथां कीअं मां लत, अरे भाणे काथे हे पियो न आहे, हिनजी मां कीअं लत रखां? हुब हुनजी एॾे हद ते पइजी वई। नबी साईं फरमाइनि था ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वलदिही व वालिदिही वन्नासि अजमईन, तव्हां वञा तेसि ताईं मोमिन कोन्हे जेसि ताईं मां हुनखे महबूब थियां पंहिंजे पीउ खां, माइटनि खां, औलाद खां, सभिनी ॻाल्हि खां, पोइ तव्हांजो ईमान आहे। हुब जो दर्जो मां तव्हांखे हिकिड़ो ॿुधायो आहे नंढड़नि ॿारनि जो। पोइ आख़िर हो हुनखे चवनि त न न बाबा उथी घुमे थो वठी रोए, चए त हिते मां हुनखे लताड़ींदो थो वञा, यार ईज़ा थो अचेसि पियो। पोइ आख़िर होरिया हुनखे सम्झाए आतारे सम्झो ज़हन लाथो वीचारे जो, न त जेको न हली सघे, न घुमी सघे, न उथी सघे, न वेही सघे, कख पन खे जाते ॾिसे त आहे। इहो हिकिड़ो ख़ासि क़िस्म जो फना आहे जेको बानी खे हासिल थींदो आहे। अहिड़ी तरह सां जेकॾहिं माण्हू सलाह सही घणी पढ़ंदो न त हुनखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में फना हासिल थींदो आहे।
मुहबत सलात पढ़े त फना हासिल थींदी। त पोइ मुहबत जी तारब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॻंढियल हुजे ऐं ताबेदारी जी तारब ॻंढियल हुजे, वतंदो ॻोल्हींदो त नबी साईं जन हिते कीअं कयो, कीअं हलिया, कीअं गुफ़्तगू थियो, कीअं उथिया वेठा, पोइ उहे ॻाल्हियूं ॻोल्हींदो। ताबेदारी जी तारब लॻे, मुहबत बि हुजे, इताअत बि हुजे, इज़त बि हुजे। इज़त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलि में रखे ऐं चए त बसि इहो ई इज़त वारो आहे, मूंखे इन जी इज़त करणी आहे। अलाह ताला मूंखे इन जे लाइ ताबेदार बणायो आहे, इन जी इज़त आहे, बसि ॿिए कंहिंजी इज़त कान्हे। न इन जे फरमान जे मुक़ाबले में को इज़त वारो आहे फरमान, न का शख़्सियत इज़त वारी आहे हिन जे मुक़ाबले में। इज़त, मुहबत, इताअत, जॾहिं टे कनेक्शन लॻी विया, टे तारूं लॻी वयूं, पोइ इहो क़ुर शरीफ़ वही अचे कल्ब खे रोशन कंदो, पर ख़ुदि क़ुर शरीफ़ बि हुनखे पोइ रोशन नज़र ईंदो। इहा हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे। अलाह ताला जो फरमाए त शहरु रमज़ान अलज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, हे महीनो रमज़ान जो आहे, क़ुर हिन में लाथो वियो आहे। हुदल लिन्नास, माण्हुनि जे लाइ हिदायत आहे, रब वबय्यिनातिन मिनल हुदा, इन में हिदायत जा वला शाहिद वल फुरक़ान, हक़ ऐं बातिल जे जुदा करण जूं हिन क़ुर में ॻाल्हियूं आहिनि। तंहिं करे तव्हां इन क़ुर पाक जी जेका इज़त, वरी जंहिं महीने में क़ुर पाक लथो आहे, इन महीने जी इज़त, हे महीने जी इज़त इहा त ॾींहं जो रोज़ा राति जो क़ुर शरीफ़ ॿुधणु, ॾींहं जो रोज़ा राति जो क़ुर शरीफ़ ॿुधणु, हलंदे हलंदे हिकिड़ी अहिड़ी राति हिन में अची थी वञे जो उहा राति तमामु वॾी शान वारी राति आहे। उहा ई राति आहे जेका अलाह ताला रमज़ान शरीफ़ में क़ुर पाक जे लाहिण जी राति कई हुई। उहा राति हर साल रमज़ान शरीफ़ में मोटी ईंदी आहे। हा, पोइ थोरो अॻे थोरो पोइ, छो त इन्हनि में थोरो घणो फ़र्क़ु थींदो आहे, ईअं अलाह जी कुदरत आहे। ॼण इन नमूने सां कुझु मख़फ़ी ऐं मस्तूर थी पई। बाक़ी आम तरह सां रिवायत में थिए थो 27 रमज़ान जी जहिड़ी जहिड़ी जंहिंजे मुल्क जी हुजे उहा राति 27, उहा बि लैलतुल क़द्र आहे, बरकत वारी राति आहे। छो त क़ुर शरीफ़ लथो हुयो 27 राति, एतिरो हुयो। तंहिं करे ॾींहं जो रोज़ा रखजनि, राति जो निमाज़ पढ़िजे, अलाह जो नालो वठिजे, सलात शरीफ़ पढ़िजे। घटि में घटि को न बि खणी सलात पढ़नि त बि 300 दफ़ा सलात शरीफ़ पढ़णु घुरिजे। घटि में घटि एतिरी त पढ़े माण्हू, ऐं हर हिकु निमाज़ खां बाद 10 दफ़ा सलात शरीफ़ पढ़णु घुरिजे। ऐं सुम्हण जे वक़्त में बि 10 दफ़ा सलात शरीफ़ पढ़े। जुमे जी राति ते 50 दफ़ा सलात शरीफ़ पढ़े, पोइ क़िबले ॾे रुख़ करे पासे में वठी सुम्ही पए, वरी पोइ उथी वञे भली। इहो हिकिड़ो माण्हू वज़ीफ़ो पंहिंजो मुक़ररु करे, पोइ अलाह ताला हुनखे तौफ़ीक़ ॾींदो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हुब पैदा थींदी आहे, अमलनि जी ऐं नेकियुनि जी हुन में ताक़त अची वेंदी आहे। छो त माण्हू जॾहिं ग़िज़ा खाईंदो आहे न, खुराक खाईंदो आहे, पोइ उहो ॾाढो थी पवंदो आहे, पोइ कुश्ती खेॾंदो आहे, पोइ मुक़ाबिला कंदो आहे वॾनि वॾनि बहादुरनि जे लाइ। पंहिंजे बहादुर ॻोठ जेके पालबो आहे, हाणे मेले में बि लड़ंदासीं, पोइ उते जेकॾहिं ताक़त वारो हूंदो त पोइ दसे वेंदो। अहिड़ी तरह हिकिड़ो वॾो असांजे साम्हूं मुक़ाबिलो आहे। उहो मुक़ाबिलो कहिड़ो आहे? शैतान जो मुक़ाबिलो आहे। उहो कोशिशि थो करे, चए थो क़ुर में, चए थो लउग़विय नहम जूं कसम थो खणी चए, अलाह खे त मां सभिनी खे गुमराह कंदो। लउग़विय नहम अजमईन इल्ला इबादक सालिहीन, मगर तुंहिंजा सालिह बंदा जिन में मुहबत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे, जिन में ताबेदारी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे, जंहिंमें इताअत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे, मुहबत इज़त इताअत आहे, उहे मूंखां ज़ोरनि। बाक़ी न त इहे दशा पिया हूंदई। अलाह त फरमाए थो तोखे उन्हनि खे करे जहन्नम में हणंदासीं, भला बि छा कंदासीं? मिमन तबअक अजमईन, सभिनी खे भरींदासीं जहन्नम में। अलाह ताला असांखे जहन्नम जे बाहि खां बचाए, शैतान जे हरकत खां बचाए, असांखे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही माना में ताबेदार बणाए। साहबा कराम पुछियोसीं जन्नत जो सुवाल घुरऊं? फरमाए था, पर सादगी न कजो, भलो सुवाल घुरिजो। जन्नत खां पोइ भलो सुवाल कहिड़ो आहे? फरमाए त जन्नतुल फिरदौस नालो वठिजो, फिरदौस जो नालो। ॾिसो उहो छा आहे? थोरो त मां हूंदुसि त मां सां गॾु हुजे न उते। एॾी चाहत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे लाइ। हिकु दफ़े वेठे वेठे फरमाए त मूंखे पंहिंजे भाइरनि जे ॾिसण जो ॾाढो शौक़ु आहे, ॾाढी सिक आहे। साहबा कराम चयोसीं असां तव्हांजा भाइर आहियूं। हा, तव्हां मुंहिंजा भाइर आहियो, तव्हां मूंखे ईमान आंदो आहे, मूंसां गॾु आहियो, पर उहे जिन मूंखे न ॾिठो आहे, अण ॾिठे ते ईमान आंदो अथनि, उन्हनि जी मूंखे सिक आहे। हुज़ूर साईं जन पंहिंजी सारी उम्मत जे लाइ सिक रखी विया आहिनि। दुआ आहे त अलाह ताला नबी साईं जी सिक असां
असांजी फिक्र नहीं तो मुंहिंजा अज़ीज़ो फर्मा बरदारी वॾी शइ आहे फर्मा बरदारी जेको फर्मा बरदारी न कंदो त पोइ नुक़सान में वेंदो अलाह ताला त फरमाए में इहा शाक़िक़ रसूल मिन बाद मां तबैन लहुल हुदा हिकिड़ो नेको सालियो ॾाढो भलो शख़्स निमाज़ूं पढ़ंदो हो चङायूं कंदो हो उथंदो वेहंदो हो जमातुनि में हलंदो हो ईअं थींदो आहे नौजवान छोकिरा कॾहिं कॾहिं चङा थी पवंदा आहिनि ॾाढा अहिड़ा अॼु ॾिस वेठो वणनि पिया ख़ुदा जी कुदरत बेदिल बेकस वारनि सां थो वञी लॻे रोज़ीअ ते उन वक़्त जी ॻाल्हि आहे फ़क़ीर आहे हेॾे हिकिड़ा उहे बि उते जो वियो त बाबा न चयो त इश्क असांजो मज़हब आहे हालांकि इश्क ला मज़हब हूंदो आहे अकुल मज़हब आहे इश्क मज़हब कान आयो इश्क त ला मज़हब आहे पर इहो इश्क मज़हब आहे पोइ सॼो अख़्तार हथ में सॼो ॾींहुं राग ॻाईंदो बेदिल बेकस शेर सिखियईं बाबा छाजी ॻाल्हि छाजी मुहाल छाजो रोज़ो छाजी निमाज़ बसि इहो अलाह अलाह हू वेठो करे सॼो ॾींहुं ईअं कबो मुंहिंजो मतिलबु हिन जो इहो आहे त संगत सुठी हुई इहो बिल्कुलु अलाह तव्हां अलाह सां मोहबत रखो था अॼु हा साईं थी त पोइ नबी साईं खे फरमाए त चयो त मुंहिंजा ताबे थियो त पोइ अलाह तव्हांखे पंहिंजो महबूब बणाईंदो न सिर्फ़ु तव्हांजी ख़ुदा सां मोहबत थींदी पर मोटाए अलाह तव्हांखे पंहिंजो महबूब बणाईंदो एॾो मोटो में जवाबु आहे अलाह ताला असांखे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताबेदार असांजा घर असांजा अहल असांजा ॿार असांजा बच्चा असांजो उथण वेहण जेको हूंदुसि त हुज़ूर अहमद सल्लल्लाहु अलैहि तरीक़े पोइ नफ़ो आहे वॾो इहो नफ़ो ज़ाहिर थींदो साईं अॻिते हिते बि ज़ाहिर आहे हिते बि ज़ाहिर आहे चङे माण्हू खे कंहिं ख़राबु थियो आहे बुरे माण्हू खे बुरो चवंदो आहे उनजा नतीजा ख़राब निकिरंदा आहिनि अलाह ताला फरमाए शाक़िक़ रसूल मिन बाद मां तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिहि मा तवल्ला व नुस्लिहि जहन्नम वसाअत मसीरा जेको इन रसूल जी मुखालफ़त कंदो मिन बाद मां तबय्यन लहुल हुदा हिन खां पोइ जो क़ुर ज़ाहिर थियो आहे हुदा क़ुर जो नालो आहे वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन सालिहनि मोमिननि जे रस्ते खे फिटी करे जेको सालिहनि उहो रस्तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरितो आहे क़ुर छॾी रसूल जी मुखालफ़त कयईं ऐं रसूल जे ताबेदारनि जी मुखालफ़त कयईं अलाह जो फरमाए नुवल्लिहि मा तवल्ला जाॾे हिन रुख कयो आहे जेको ॾींदासीं पोइ काॾे वेंदो नुस्लिहि जहन्नम हणंदासीं साअत मसीरा विछड़ी जाइ अलाह खे कहिड़ी करो आहे दुआ आहे त अलाह ताला असांखे हिदायत जी राह ते मज़बूत रखे ऐं इस्तिक़ामत अता फरमाए तमामु वॾी ॻाल्हि आहे अलाह ताला तो फरमाए या बनी आदम यातियन्नकुम रुसुलुम मिनकुम मुंहिंजा रसूल जॾहिं तव्हां वटि अचनि यकुस्सून अलैकुम आयाती मुंहिंजो क़ुर तव्हांखे ॿुधाइनि त उन इत्तक़ा जेको परहेज़ वारो थींदो बिजंदो असला नेकी पकड़ींदो फला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून ख़ौफ़ न आहे को भउ न आहे बसि न को ग़म कनि ख़ौफ़ थींदो आहे कनि अलाए छा थींदो को न करियो क़ुर तव्हांखे आहे त छा ॾिसो वरी जेका ज़िंदगी गुज़ारे आहियो उहा क़ुर सां ज़िंदगी तव्हांजी ॻंढियल आहे न जॾहिं क़ुर सां ज़िंदगी ॻंढियल आहे त भउ कहिड़ो आहे हाणे छा थींदो अलाए कहिड़ो हिसाब वठंदा बाबा तुंहिंजे उथण में तुंहिंजे वेहण में तुंहिंजे ॻाल्हाइण ॿोलाइण में ज़िंदगी में तुंहिंजे क़ुर कयल हो नबी साईं जी सुनत कयल हुई हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस कयल हुई कहिड़ो भउ आहे न को गुज़रियल ते हिसाब जो भउ न को ईंदड़ ते को वधीक ख़ौफ़ अलाह ताला खे महफ़ूज़ रखंदो आहे الذين كذبوا بآياتنا واستكبروا عنها أولئك أصحاب النار هم فيها خالدون पर जिन असांजी ॻाल्हियुनि खे कूड़ो कयो ऐं तकबर कयूं वॾाई कयूं छाजी ॻाल्हि आहे ईअं कुझु न थी रहिया अलाह त फरमाए इहे जहन्नमी आहिनि هم فيها خالدون हमेशा रहंदा ومن أظلم ممن افترى على الله كذبا أو كذب بآياته इन खां वधीक ॿियो कहिड़ो ज़ालिम आहे अलाह ते कूड़ ॿधे पंहिंजूं ॻाल्हियूं ठाहे पोइ चए त हे अलाह चयो आहे ईअं अलाह कीअं न आहे या अलाह जे आयतुनि खे कूड़ो करे अलाइक यनालुहुम नसीबुम मिनल किताब तक़दीर जो हिसो उन्हनि खे पकड़ींदो पाण बसि फासी बि न हुई
उमिरि रिज़्क़ नेकी बदी कीअं त अलाह जी तरफ़ां लिखियलु आहे फ़ैसिलो थियलु आहे मसइलो आहे त माण्हू पंहिंजे तरफ़ां नियत सुठी रखे चङाई रखे कॾहिं कॾहिं माण्हू खे अहिड़ा गुनाह थींदा आहिनि जो उनजी नियत न हूंदी आहे हिकु गुनाह थींदो आहे इनजो त हिसाब ई कोन्हे पर अलाह ताला अहिड़ो करीम आहे जो नेकी कंदो आहे त उन नेकी में जेकॾहिं माण्हू खे इरादो न हूंदो आहे त बि नेकी लिखिजी वेंदी आहे अहिड़ो महिरबानी आहे तंहिं करे नेकी जेकॾहिं बिना इरादे जी माण्हू करे थो त बि नेकी आहे गुनाह जेकॾहिं बिना इरादे जी थी थो वञे पोइ अलाह ताला जो माफ़ आहे एॾी अलाह जी तरफ़ां सहूलियत बि आहे त अलाह ताला शाला असांजी नेकियुनि खे क़बूल फरमाए असांजे गुनाहनि खे जेके इरादे सां कयूं गुनाह इरादे सभिनी खे अलाह माफ़ करे जाअतहुम रुसुलुना यतवफ़ौनहुम असांजा रसूल ईंदा उनखे वफ़ात कराइण قالوا اينما كنتم تدعون من دون الله अलाह खां सवाइ ॿियनि खे छो सॾींदा हुआ उहे किथे अथव सॾु कयो तव्हां उन्हनि खे सॾे पंहिंजा कम कारियूं कढंदा हुयो रब तबारक व तआला खां सवाइ कोन हो हिकिड़ो मालिक हो قالوا ولوا عنا हाणे त गुम थी विया आहिनि अॻे असांखे दुनिया में ॾिसण में ईंदा शहीदू अलाह انهم كانوا كافرين चवंदा साईं असां कुफर करे चुकासीं असां ग़लती कई बहरहाल अलाह तबारक व तआला तव्हांखे असांखे हक़ हिदायत ते हलण जी तौफ़ीक़ अता करे माह रमज़ान खां वफ़ादारी नसीब करे अलाह इबादत नसीब करे जेकी कयूं था उनखे क़बूल करणु अलाह असांजे गुनाहनि खे माफ़ करे हे विचों ॾहाको आहे पहिरियों रहमत ॿियो आहे बख़्शीश ऐं मग़फ़िरत हे बख़्शीश जो ॾहाको माण्हू तोबा करे न करे गुनाह माफ़ तोबा करे न करे गुनाह माफ़ हुन खां बाद ईंदी इत्क़ु मिन नार जहन्नम जे बाहि खां आज़ादी टे ॾहाके में माण्हू लंघंदा वेंदा जहन्नम जे बाहि खां जुमिली थींदी छुटंदा वेंदा अलाह ताला असांखे रमज़ान शरीफ़ जी बरकत मुअज़्ज़िज़ीन हज़रात इदारे जी तरफ़ां मदरसे जी तरफ़ां हीउ जलसो आहे तव्हां अहबाब क़ुर पाक ॿुधण लाइ आया आहियो छो त अहिड़ियुनि जायुनि ते क़ुर शरीफ़ ई पढ़ियो वेंदो आहे क़ुर शरीफ़ जी जायूं हिन वक़्तु वञी रहियूं आहिनि मदरसा अरबी मदरसा मस्जिदूं बसि क़ुर शरीफ़ ॿियनि जायुनि तां सुर्की इन्हनि जायुनि ते अची पहुतो आहे हदीस पाक में अचे थो त हिकिड़ो अहिड़ो दौर थींदो इनल इस्लाम यारिज़ इलल मदीनत कमा तारिज़ुल हयत इला जोहरिहा पहिरीं इस्लाम हर इज़त वारे जे घर संदसि इज़त लाइ हर ज़िलत वारे जे घर बि उन घर में वञी पहुतो क़ुर शरीफ़ पकड़िजी वियो सारी दुनिया में अची वियो आहिस्ते आहिस्ते वरी हाणे क़ुर पाक जे तालीम मोटणु शुरू कयो आहे अॻे हुकूमत में क़ुर हुयो तिजारत में क़ुर हुयो सफ़र में क़ुर हुयो हज़र में क़ुर हुयो जीअं मस्जिदुनि में क़ुर पाक हुयो मदरसनि में हुयो आम क़ुर शरीफ़ जी तालीम हूंदी हुई एतिरे क़दुरु तालीम वधियल हुई जो जेके फुकरा ग़रीब मिसकीन सुवाल कंदा वतंदा हुआ पिनंदा वतंदा हुआ तॾहिं बि क़ुर पाक जी आयत हदीस शरीफ़ जी तालीम उन्हनि खे हूंदी हुई कंहिं मजबूरी बुख खां सुवाल कंदा हुआ हिकु दफ़े हिकिड़ो शख़्स रस्ते ते वियो थिए कुझु मानी खाईंदो पियो वञे रस्ते सां त हिकिड़े बुज़ुर्ग पुछियुसि त तोखे मानी हथ में आहे कंहिं हिकु जाइ ते वेही खणी खाओ चई साईं मां बुख हुई मां सुवाल करे हिकिड़े घर मां मानी वरिती आहे चई पोइ किथे वेही खा
अनफुलान 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 फलाने रिवायत की फलाने रिवायत की फलाने रिवायत की रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का रिवायत आहे मतलुल गनी ज़ुल्मुन आसूदो माण्हू जेकर टाल मटोल करे ऐं हक़दार खे हक़ न ॾेई ज़ुल्म आहे मां हाणे आसूदो आहियां पेट मुंहिंजो बुखियो आहे माण्हू ज़ुल्म न कंदुसि मानी खाराईंदो वेंदोसां पर ही हदीस शरीफ़ मुंहिंजो मतिलबु हिन मुंहिंजो इहा त हिकिड़ो फ़क़ीर पेनू बि हदीस पढ़े पियो ऐं रस्ते सां मानी पियो खाए त उन मां दलील इहो वरितई त मां हाणे आसूदो आहियां मुंहिंजे हथ में टुकुर आहे पेट में बुख आहे माई में खे कोन देव कराईंदुसि हाणे जेसिताईं जाइ ॻोल्हियां लहण जी वेहण जी तेसिताईं मां हिन खे बुखियो रखां इहो ज़ुल्म आहे मां आसूदो आहियां पोइ ज़ुल्म मां छो करियां पंहिंजे पेट बुखे खे छो मां ॾुखायां हाणे हदीस शरीफ़ हिकिड़ो पेनून पढ़े थो जेको वठे थो पर दलील एॾो थो ॾे हिन मज़ा तव्हांखे इबरत रखणु खपे त माण्हू एतिरो इल्मु पढ़ी चुका हुआ जो हदीस शरीफ़ बि उन्हनि खे यादि हूंदी हुई ऐं उन मज़ा वक़्त ते दलील बि वठंदा हुआ इहो हिकिड़ो दौरु ऐं हर जाइ ते क़ुर शरीफ़ हदीस वापार में तिजारत में धंधे में सफ़र में हज़र में त मुंहिंजा अज़ीज़ो उहा इशाअत ऐं उहो नशर आहिस्ते आहिस्ते हाणे सोढ़ो थी पियो आहे कुझु हाणे सुरकंदे सुरकंदे मदरसनि में पहुतो आहे हाणे मस्जिद में क़ुर मिले थो कोर्ट में क़ुर कोन्हे ऑफिस में क़ुर कोन्हे दफ़्तर में क़ुर कोन्हे वापार तिजारत जे लाइ क़ुर कोन्हे जे न त पोइ सूद माण्हू काथे खाइनि खोट जेकर काथे कनि वापार तिजारत में धोखा छो ॾियनि तोड़ माप में छो नुक़सान कनि इहे ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके सम्झ में अचे थो त क़ुर शरीफ़ उन्हनि जा आहिनि त छॾे वियो आहे तॾहिं हक़ हरकत करे थो घरनि में क़ुर शरीफ़ हूंदो हुयो उहो बि छॾे वियो आहे पुट धीअरो क़ुर पाक ॼाणंदा हुया उन्हनि में अलाह तबारक व ताला एतिरो इल्मु रखियो जो हर वक़्तु दलील ॾींदा हुआ या क़ुर पाक पढ़ंदा हुआ या हदीस शरीफ़ हाणे ईअं न आहे हाणे मदरसो आहे हिते क़ुर शरीफ़ थिए थो मस्जिद में वेंदो उते क़ुर शरीफ़ तव्हांखे मिलंदो ईअं छो नज़र ईंदो बाक़ी ॿिए जाइ ते क़ुर शरीफ़ कोन्हे हिते अहिड़ी जाइ ते जंहिंमें हाणे सोढ़ आहे हाणे क़ुर शरीफ़ खे सोढ़ आहे इन सोढ़ वारी जाइ ते बि काफ़िर नथो सहे जेकर हिते बि क़ुर न हुजे सोढ़ी जाइ बि पाकिस्तान में क़ुर पाक खे न मिली आहे हाणे हिन वक़्त में हुकूमत जा इहे मनसूब आहिनि त क़ुर शरीफ़ मदरसनि में जऊं मस्जिदनि में जऊं इहो ख़तमु कजे ईअं थी पियो आहे अंग्रेज़नि जी साज़िश आहे दुआ आहे त अलाह ताला असांखे क़ुर पाक जो इल्मु नसीब करे इहो वेंदो कीअं हलियो महिमान पियो अचे कंहिं वक़्तु उन महिमान खे को बि शहर में जाइ न ॾिए पुछे खणी बाबा किथे रहण जी जाइ आहे चवनि साईं न महिमान काॾे वञे वीचारो कोट छॾे न हाणे कोट छॾणो पवंदो पुछंदा आहिनि सेवा पाक कंहिंजी आहे चवंदा हाज़िर फलाणे पर जो हुनजो दर बंदि हुजे त बसि वीचारो हली वेंदो हाणे मुस्लमाननि क़ुर पाक जा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि पंहिंजे घरनि में अचणु नथा छॾनि क़ुर पाक खे नंढड़ा नंढड़ा ॿार अॻे वठी ईंदा हुआ हाणे वॾनि बि बसि करे छॾी आहे अॻे क़ुर शरीफ़ ॿार खे पढ़ाइबो त सुभाणे अलाह अजीब क़ुर शरीफ़ पढ़ंदा हुआ हाणे अहिड़ी हालत थी आहे जो वॾनि माण्हुनि खे बि क़ुर शरीफ़ पढ़णु नथो हुजे माण्हू ईंदा आहिनि वज़ीफ़ो वठणु पोइ उन्हनि खे हस्बी अलाह नेमल वकील चवंदा आहिनि त बाबा पढ़ो उहो न ईंदो अथनि पढ़णु पोइ पुछबो त साहिब तव्हांजी तालीम घणी आहे चई मां BA आहियां MA आहियां मां वकील आहियां पर वरी हस्बी अलाह नेमल वकील अहिड़ो पढ़ंदा आहिनि जो नओं मुस्लमान जी क़ुर पढ़े कलमो पढ़े अचे ई न अहिड़ी हालत थी वई आहे मुल्क जी अॻे नंढड़ा ॿार बि क़ुर शरीफ़ ॼाणंदा हुआ हर हिकिड़ो माण्हू पंहिंजे घर जॾहिं महिमान नवाज़ हूंदो आहे को सखी त पोइ नंढड़ा ॿार बि हुनखे वठी वेंदा आहिनि चवंदा आहिनि साईं हेॾे हली असां वटि मानी खाओ हिते असांजी उताक आहे हिते हल तव्हांखे पाणी पीआरियो हाणे क़ुर शरीफ़ जे लाइ इहो हाल थी पियो आहे मुल्क जो नंढड़ो ॿार रस्मी तरह सां ई सही निकाह जा ॿार आहिनि अलहमदुलिल्लाह
पोइ से निकाह थो थिए, पोइ बिस्मिल्लाह अऊज़ थो पढ़जे, पोइ ख़ुतबो थो थिए, पोइ दुआ थी घुरिजे, पोइ ख़ुशी में कुझु थोरो घणो पोइ वीचारा मिठाई बि खाइनि था, पोइ वरी ॿारड़ो पुटड़ो ॼमे थो, पोइ हुनखे बांग चवनि था। निकाह में मुस्लमान ॿार ॼमण जे वक़्तु बिस्मिल्लाह ऐं बांग, वरी वॾड़ो थींदो चवंदा बाबा हिनखे तौर करायूं, उते बि बिस्मिल्लाह, वरी शादी कंदा निकाह। पर एतिरनि बिस्मिल्लाह खां बाद बि तव्हां ॾिसंदव त ॼण ॿार आहे यूरोपियन जो, लिबास यूरोप जो, अंग्रेज़ जो ॿार मुस्लमान जो ॿार बीठो न हूंदो त फ़र्क़ु न थींदो, छो त नंढे ॿार जी शकिल लिबास को जुदा त न हूंदो आहे, मुस्लमान जो लिबास जुदा हूंदो आहे, यूरोप जो लिबास जुदा हूंदो आहे, ॾिसंदव त बिल्कुलु ॼण यूरोप जो ॿार आहे। हा एतिरो कलमे जो ॿार ॼावल ॼण मीम साहिब जे कच्छ मां निकितो आहे। मुंहिंजो मतिलबु इहो त क़ुर पाक खे ॾाढी सोढ़ कई आहे माण्हुनि, अलाह रहम फरमाए। हा नथा छॾनि पंहिंजे घरनि में, न त अॻे ॿार बि काहे वेंदा हुआ, आए तूं क़ुर शरीफ़ जो, हाणे वॾा बि चवनि था त न हेॾां हुजे ॿार। इहा हालत थी आहे। माण्हू ईंदा आहिनि तहरीर खां मसइले खां अचे पुछंदा आहिनि, मूंखे हिकिड़े अचे पुछियो त सही मूंखे हिते असांजो फलाणो अज़ीज़ मरी वियो आहे, हुनमें मूंखे मिल्कियत मिलंदी? ॿुधाईमांसि त मिल्कियत न पई अचेसि। पोइ मां तव्हांखे तहरीर न कराईंदुसि। चई छा कंदे? मां चयो छा कंदे? चईसीं कोर्ट में वञी ऐं फरियाद कंदुसि, पोइ मूंखे मुंहिंजो रिकॉर्ड आहे या फलाणो सभु कुझु मिली वेंदो। मां चयो ईअं छो थो करे? चईसीं बसि हाणे असांजो सरकार माई बाप आहे, माना क़ुर शरीफ़ छॾी वियो न। इहो मुंहिंजो मतिलबु आहे त हालत इहा थी आहे। अलाह तबारक व तआला क़ुर शरीफ़ में जेका असांजा नसीब आहिनि उन में असांजो नसीब भलो वांगुरु करे बेनसीबी खां बचाए, बचनि खे पढ़ायो त बचाव थींदो। माण्हू क़बर में पइजी वेंदो आहे। हिकिड़ो शख़्स हो बेज़ावी शरीफ़ में किताब में रिवायत थी, तफ़सीर बेज़ावी वॾो किताब आहे, क़ुर पाक जो बयानु आहे उन में, हिते मदरसनि में पढ़ाइबो पिया आहे। अलहमद शरीफ़ जी फज़ीलतुनि में आंदी अथई हिकिड़ी रिवायत, माण्हू मरी वियो, हुनजे घरवारी खे उमेदवारी हुई, ॿियो ॿार कोन हो सघ में, पहिरीं ॿार को मरी वियो वीचारो। हो को अहिड़ो माण्हू हो किरल जो हुनखे क़बर में अज़ाब थी वियो शुरू। अॼु उते त पोइ को कंहिंजो माइट ई कोन्हे नी, उते माइट आहे कलमो, उते माइट आहे मार्फत, मन नबी चवंदो साईं नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां नबी मन नबी चवंदो नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां किताब चवंदो किताब मुंहिंजो आहे क़ुर शरीफ़। ईअं थी पवंदो। मां रब तुंहिंजो रब कहिड़ो? चवंदो रबी अलाह। उते त ईअं थींदो न, पोइ जे न चवंदो उते त पोइ परेशानी आहे। पोइ हिनखे ईअं अज़ाब थी वियो शुरू, तकलीफ़ अची वियुसि ॾाढी। ॿार ॼाओ, पोइ से उहो ॿार वॾड़ो थियो 4-5 सालनि जो, वरी मामा धामा खे वठी विया ॿार खे कंहिं उस्ताद वटि। अॻे उस्ताद विहारे ॿार खे नओं जॾहिं शुरू कंदा हुआ तॾहिं बि अलहमद शरीफ़ पढ़ाईंदा हुआ, अखरड़ो अखरड़ो करे बिस्मिल्लाह रहमान रहीम ॿारड़ो बि चढ़ी, पर अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन पछाड़ी ताईं ईअं पूरो करे पोइ दुआ घुरंदा हुआ। पोइ हाणे अलफ़ बे ते शुरू कंदो ॿार, तरीक़ो अॻियां उस्तादनि जो ईअं हूंदो, ॿार खे जॾहिं दाख़िला वठी हुई त ईअं। सो हिनखे जॾहिं जो न उस्ताद चयो बिस्मिल्लाह रहमान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, इहे जो चए त क़बर तो अज़ाब लही वियो। हिनखे हैरत वठी वई, हे अज़ाब जे बेहोशी महोश में अची वियो, तकलीफ़ ॾिठई त लही वई। मलाइकनि खे चई त छा आहे? की तुंहिंजो ॿार हुजा हो तोखां पोइ, पर तुंहिंजो न सभु तुंहिंजी पीढ़ी, तुंहिंजे रत मुंहिंजो उहो पैदा थियल। पोइ उन खे वञी यादि क़ुर शरीफ़ जे लाइ वञी उस्ताद वटि छॾियो अथनि। उते उस्ताद हिनखे पढ़ायो आहे बिस्मिल्लाह रहमान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अलाह ताला फरमायो त ॿार ॾे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन चयो आहे, मुंहिंजो शुक्र मुंहिंजी तारीफ़ कई अथई, इन पीउ जे क़बर तां अज़ाब लाहे छॾियो जो हुनजे ॿार दुआ पढ़ी आहे। मां त चवां त ॿार क़ुर शरीफ़ अहिड़ो आणींदा आहिनि जो क़बर ताईं हलंदो आहे। अलाह तव्हांखे असांखे नसीब फरमाए। हिमत कजो बाबा, ॾुखे वक़्त में क़ुर कमु ईंदो, इहा दुनिया कमु कान ईंदी। मुर्सी कजो, क़ुर शरीफ़ बचनि खे पढ़ाइजो, पाण बि सिखो, अलाह जे हुकुम ते हलो, दुआ करे त अलाह ताला असांजो बि ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर करे। वॾो फितनो आहे, वॾो फितनो आहे।
हे हिकिड़ी क़ौम आहे जंहिंजो बयानु अलाह ताला हिते फरमायो आहे, उहो मां पढ़ां थो। इन फितने खां बचाव जे लाइ मदरसा आहिनि, क़ुर शरीफ़ आहे, तालीम आहे, मस्जिदूं आहिनि, अलाह जा घर आहिनि। कज़बत क़ौम नूह मिल मुरसलीन, नूह अलैहिस्सलाम जी क़ौम रसूलनि खे, नूह अलैहिस्सलाम जी क़ौम पंहिंजे रसूलनि खे न मञियो। रसूल जेको पैगाम ॾे उन्हनि कोन मञियो। हीअं क़ौम जॾहिं ताक़त वठंदी आहे त पोइ अलाह जे रसूल जी ॻाल्हि, मस्जिद जी, निमाज़ जी, रोज़े जी, क़ुर जी ॻाल्हि कोन मञींदा आहिनि। उनजी हिकारत कंदा आहिनि, चवंदा आहिनि छाजो मदरसो, छाजी मस्जिद, ड्राए मस्जिद खे त चटुकनि चुकर मस्जिद पीउ जो कुबो थी ठाराए न तव्हांजे भरिसां, मस्जिद खे ड्राए चटु करण जी नियत कई अथई। पोइ इहे ख़राब ॻाल्हियूं आहिनि न इहे। ड्राए सघे मस्जिद या न, उहो त जुदा मसइलो आहे, पर ॼण एतिरी कमज़ोरी नियत जी। हुनजे पीउ बि वीचारे कोशिशि कई त मस्जिद ठाराए, मां हिनखे कब्रस्तान खे वॾो कयां, अॻियां मस्जिद ठाराई हुई, पर पोइ उन ते बंदिश पइजी वई, मिड़े हया करे छॾे वियो। वरी हाणे हिन उहा खई आहे, वरी हाणे साॻियो हुन मस्जिद कुबो थी ठाराए, ईअं थी करे फलाणे करे जहालत मर्द दीन खां सवाइ कहिड़ो हाल आहे माण्हू जो। दुनिया दीन ॿई आहिनि पहाजूं, हिकिड़ी खे राज़ी कर त ॿी रंज थींदी, ईअं था कनि माण्हू। सो हिते अलाह ताला अहिड़ी क़ौम जी ॻाल्हि थो करे जिन रसूलनि खे, अलाह खे, नबियनि खे रंज कयो। इज़ क़ाल लहुम अख़ूहुम नूह अला तत्तक़ून, नूह अलैहिस्सलाम चयो त नथा ॾिजो, भउ तव्हांखे कोन्हे, इन्नी लकुम रसूलुन अमीन, मां रसूल आहियां अमानत वारो, फत्तक़ुल्लाह, ख़ुदा खे ॾिजो, अतीउन चवणु वठो। मां असअलुकुम अलैहि मिन अज्र, असां तव्हांखां मज़दूरी कोन था घुरूं, पैसनि ते तव्हांखे क़ुर कोन था ॿुधायूं। इन अज्री इल्ला अला रब्बिल आलमीन, जहाननि जो परवरदिगार मूंखे भाड़ा ॾींदो हुते आख़िरत में भलाईअ जा। फत्तक़ुल्लाह, ख़ुदा खे ॾिजो, मुंहिंजो चवणु वठो। कालू, हाणे क़ौम खे जवाबु ॾे। हिन नबी सगोरे बि चयो, क़ौम छा थी चए, अनोमिन लक, साईं असां तुंहिंजी ॻाल्हि मञूं छा। वतबकल अर्ज़रून, ए रज़ील ग़रीब सादा सूदा माण्हू, उन्हनि खे ॾिसो तव्हांजी कढ लॻाइनि उहे, को इज़त वारो, को बादशाह, को फलानो, को हे हो वज़ीर, को वकील, अहिड़ो को तुंहिंजी अमानत हुजे हा तव्हांजी ताबेदारी में, त पोइ ग़रीब वारा ॿार जा माण्हू वीचारा मिसकिन सादा तुंहिंजी कढ, कहिड़ी तुंहिंजी इज़त आहे जो असां तुंहिंजी कढ लॻूं। ईअं माण्हू दुनिया जी इज़त जी पोयूं आहे। हालांकि दुनिया जी इज़त तेसि ताईं आहे जेसिताईं दुनिया हुजे। उन अमीर खां जेकॾहिं दुनिया खसिजी वञे त इज़त वई, उन अमीर खां जेकॾहिं उहिदो खसिजी वञे त इज़त वई, उन वॾे हिकिड़े ऑफिसर खां जेकॾहिं ऑफिसरी खसिजी वञे त बसि को लिखेस बि कोन। मुंहिंजो मतिलबु आहे त दुनिया जी इज़त हूंदी आहे दुनिया जे कंहिं उहिदे सां, उहिदो खसिजी वियो, इज़त खसिजी वई, पर दीन जी इज़त अहिड़ी आहे जो दीन न खसिबो न इज़त ई वेंदी। क़बर में बि दीनदार, हशर में बि दीनदार, पुलसरात ते दीनदार, जन्नत जे दरवाज़े ते दीनदार। काल वमा इल्मी बिमा कान यामलून, इहे मूंखे छा ख़बर, तव्हां हिननि खे ज़लील रज़ील था कोठियो। हज़रत नूह अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो, तव्हां मुंहिंजे क़ौम खे, मुंहिंजे ताबेदार, मुंहिंजी जमात खे चओ था रज़ील आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त कहिड़ा अमल कंदा आहिनि, अलाह त ॼाणे त कहिड़ा अमल कंदा आहिनि। केतिरे क़दुरु रब तबारक व तआला उन्हनि जे क़ुर्बानियुनि खे क़बूल थो करे। इन हिसाब इल्ला अला रब्बी, उन्हनि जो हिसाब त मुंहिंजे रब ते आहे, पाण हिसाब उहो वठंदो। हाणे तव्हां वरी उन्हनि जा हिसाब वारा थी पिया छा, जो ग़रीब आहिनि तंहिं करे तव्हां हिसाब था करियो उन्हनि खां। इहो हिसाब त अलाह वटि आहे, मुंहिंजा ताबेदार आहिनि, दीन था सिखनि, दीन जे करे मुंहिंजे कढ लॻाइनि। लो त शूर जेकॾहिं ॼाणो त इहा ॻाल्हि अथव, अलाह ते हिसाब आहे, उहो उनजो हिसाब रखंदो। तव्हां हिन वक़्त में हुननि खे रज़ील था कोठियो, ज़लील था कोठियो। हालांकि रुबा शाह साहबर मदफून अलल अबवाब ला अक़सम अलल्लाह ला अबरा, केतिरा ग़रीब सादा भिंडर वारी मथे में पियल नेरा अहिड़ा सादा जो दुनिया हुननि खे ॾिसे बि न, भरिसां अचे बीहे त जेकर परे थी वञनि पाण जा, जेकर उन्हनि खे परे कनि त कनि। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहे अलाह ताला वटि अहिड़ा प्यारा हूंदा आहिनि जेकॾहिं कसम खणी ॻाल्हि कनि त अलाह हीअं कंदो त अलाह हुनजो कसम पूरो करे उहो ई करे।
त पोइ अलाह खे इहे ग़रीब मिसकिन मुंहिंजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो गुरबा 500 भरियो सखी सालिह निमाज़ी परहेज़गार अहिड़ा भला अमीर उन्हनि खां पोइ वरी अॻे अहिड़ा ग़रीब अॻ में पहुचंदा जन्नत में सालिहनि अमीरनि खां फुकरा जेके गुरबा अॻे पहुचंदा 500 वरी फरमान था वधे थो मां चाहियां थो त जेकर मिसकीन हुजां ऐं ग़रीब हुजां अल्लाहुम्म इन्नी अमितनी मिसकीनन अल्लाहुम्म अमितनी अहिनी मिसकीनन अमितनी मिसकीनन वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकिन ऐ मुंहिंजा रब मूंखे ज़िंदगी हीअ जेका ॾिनी थी इहा मिसकीननि वारी ज़िंदगी ॾे ऐं मूंखे मारजांइ मिसकीनीअ में वरी क़यामत में उथारजांइ जॾहिं मिसकीननि जा टोला हुजनि उन जे विच में मां बीठो रहां एतिरे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सारी जेका दुनिया आहे सो इहे त लौला कलमा ख़लक़तुल अफ़लाक वारी रिवायत आहे तूं न हुजे हा त दुनिया न पैदा कयां एॾी का आसूदगी कंहिंखे हूंदी आसूदगी हूंदी कान कंहिंखे जो अलाह ताला फरमाए थो दुनिया सारी मां तुंहिंजे वजूद खे मौज़ू बणायो आहे दुनिया जो हिदायत जो मीनार ऐं सरदार आहे सभिनी नबियनि जो एॾो वॾो उहिदो एॾो वॾो मर्तबो आहे पाण वरी बि चवनि था त मिसकीन तंहिंजी माना त एॾी वॾी इज़त ऐं मिसकीनी में बि आहे गुरबत में बि आहे नबूवत जी इज़त सां मिसकीनी जो को टकर कोन्हे दुनिया जी इज़त सां मिसकीनी जो टकर आहे छो त दुनिया जी इज़त थींदी आहे दुनिया ते दुनिया न आहे हुनखे तो मिसकीन आहे बेकार आहे पर जंहिंजे लाइ दुनिया ऐं आख़िरत आहे हुनजी त इज़त तमामु वॾी आहे तंहिं करे फरमायूं इहे मोमिन ग़रीब मिसकीन हुननि चयोसीं हिननि खे तूं परे कर त पोइ तव्हां सां कुझु ॻाल्हायूं छो त तव्हां वटि बड़ी गुरबा मसाकीन वेठा आहिनि असां तव्हां सां कीअं कचहरी करियूं उन्हनि अमीरनि चयो वक़्त जी हज़रत नूह अलैहिस्सलाम खे तकरीरूं ॿुधूं वाइज़ नसीहतूं ॿुधूं दिलि ते असर त थिए पियो पोइ चवनि पिया तव्हां ग़रीबनि सां गॾिजी वेही कीअं हाणे बि अॼु ताईं साॻी ॻाल्हि आहे तव्हां मस्जिद में अमीर रसूल कोन ॾिसंदो निमाज़ ते ग़रीबनि सां गॾु कुलो कुल में कीअं बीहे बाग ते कीअं अचे न वज़ीर ॾिसंदव न वकील ॾिसंदव न मुल्क जो सदर ॾिसंदो पर सरदार रसूलनि जो अॻुवाण हो इन्हनि सभिनी जो सहाबा कराम जेके वॾा ख़लीफ़ा राशिद दुनिया में जिन हुकूमतूं क़ाइमु कयूं दिलनि जे मथां हुकूमत कई उहे सहाबा कराम गॾु हूंदा हुआ सहाबा कराम सभिनी सां ग़रीबनि मिसकीननि सां इस्लाम त अमीर ग़रीब जे विछे खे मिटाइण लाइ मस्जिद कई आहे उते सभई गॾिजी अचे हिकिड़ो सजदो कंदा हिकिड़ी उन धरतीअ ते सजदो कंदा हिकिड़े इमाम जे पुठियां बि अलाह अकबर जे पोयां हे बि अलाह अकबर जो जवाबु ॾींदा जेको अमल हूंदो उहो कंदा इस्लाम गुरबत ऐं अमीरीअ जो जेको फ़र्क़ु हो निमाज़ जे अमल सां विञाए सभिनी खे हिकु करे छॾियो जेके माण्हू गुरबत ऐं अमीरीअ जे इन फ़र्क़ मिटाइण जे लाइ तयारु कोन्हनि नथा क़बूल कनि इहो बि हिकिड़ो अनडायरेक्ट अणसिधी तरह कुफर आहे अणसिधी तरह कुफर आहे मुंहिंजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां चवां थो चाहियां थो त जेकर मोकिलियां जवाननि खे वञी काठियूं खणी अचनि भरियूं ॿुधी अचनि काठियुनि जूं पोइ उन्हनि खे सॾिकां त मुंहिंजे कढ लॻो हेॾे मस्जिद नबवी में चवां त तव्हां निमाज़ पढ़ायो मां हिकिड़ो कमु करे अचां तेसि ताईं हो बि निमाज़ पढ़ाइनि ॾिसां जेके पंहिंजा घरनि में माण्हू वेठा आहिनि मस्जिद जे न विया आहिनि उनजे दरवाज़े ते भरियूं काठियुनि जो उछल राईंदो ॾियारींदो घर सभु साड़े बीठी कयां अञा घर में वेठा आहिनि होॾे मस्जिद में पई निमाज़ थिए अंदाज़ करियो त छा आहे इन ग़रीबी अमीरी खे मिटाइण जे लाइ मस्जिद में निमाज़ हिकिड़ो वॾे में वॾो ज़रियो आहे जेके मुतकबर ऐं मज़रूर इन फ़र्क़ खे अञा बि बहाल था रखनि जिन जा जुगा साइण आहिनि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम मूजिब इहो आहे असांजो इस्लाम इन ॻाल्हि खे केरु क़बूल कंदो हिन खे चवनि था हज़रत नूह अलैहिस्सलाम खे मां नबी तारिदिल मोमिनीन मां मोमिननि खे तड़ींदड़ कोन आहियां मोमिननि सालिहनि गुरबा मिसकीननि जा हिन इला नज़ीर मुबीन मां त ॾेजारींदड़ आहियां पधरो कालू लहलम तंता या नूह ॻाल्हि ॿुध तूं असांजे अमीरीअ खे तूं असांजी इज़त खे ख़ाक में तूं मिलाई
जेकॾहिं तूं इन हरकत खां बाज़ न ईंदे त तोखे बि असां पथर हणंदासूं, नबीअ खे पथर। तव्हां सम्झो था त केतिरे क़दुरु हेॾी वॾी ॻाल्हि आहे। ऐं हाणे बि साॻियो हाल आहे। हाणे बि वधि में वधि जेकॾहिं कंहिं एॾनि वॾनि माण्हुनि खे का शइ चङी नथी लॻे त इहे ई उलमा चङा नथा लॻनि जेके हक़ ॿुधाइनि था। ऐं दुनिया जे अंदरि वधि में वधि उन्हनि खे इंतिहा पसंद, इन्हनि खे बुनियाद परस्त, इन्हनि खे वरी हाणे साईं हरकत उथारींदड़ ऐं गुंडागर्दी जा लक़ब ॾींदड़ उलमा खे, दीन खे, क़ुरान पाक जे ॿुधाइण वारनि खे चयो थो वञे। नूह अलैहिस्सलाम जे वक़्त में बि अहिड़ो ई फितनो हो, पर हे अञा जाम फितनो आहे हुन खां। छो त उहो हिकिड़ी क़ौम में हुयो, हिकिड़ी नबी साहब हो। इहे नबीअ सॼनि माण्हुनि खे सभई उनजी हिकिड़ियूं बि निकिरी वयूं। हाणे शायदि हिननि खे बि पंहिंजा कथा बि साराइणा आहिनि, ईअं थो सम्झ में अचे। पट त न मिलंदनि पर कथा बि न मिलंदनि। काल चई त अलाह ॿुधे थो, चवंदा तोखे पथर हणंदासीं। हिन क़ौमी कज़बून, मांखे साईं कूड़ो कयूं। फतह पंहिंजी पंहिंजी फतह, हिननि असांजे विच में फतह कर, असांजे हिन जे विच में हाणे दरवाज़ो खोले छॾ, इंसाफ़ करे छॾ। फतह जी माना इंसाफ़ आहे। न ॾिनी मांखे बि अम्माई जेके मूंसां गॾु आहिनि, हाणे असांखे निजात ॾे। निजात कीअं मिले? जो असांखे फारिग़ कर, हिननि जे फितने खां असांखे फारिग़ कर। जंहिं अलाह त असां छॾायोसीं। अम्मा जेके गॾु आहे, हीअ ॿेड़ी भरीसे, हुनखे हुकुम कयोसीं त ॿेड़ी ठाहे, पोइ ॿेड़ी भरिजी वई, चढ़ी वेठा माण्हू उन में। अचे तूफ़ान पियो, सुम अगरकना बादल बाक़ीन, ॿोड़े ते बाह कयोसीं हुननि खे, पोइ ख़तमु थी विया। उहो बि न चढ़िया ॿेड़ी ते। जेके नूह अलैहिस्सलाम सां जमात सां न गॾु हा, से ॿेड़ी ते कीअं था चढ़नि? जेके तव्हां सां मस्जिद में निमाज़ पढ़ण न ईंदा, से वरी कीअं अमन हासिल कंदा? इहो नमूनो आहे साॻियो, को फ़र्क़ु कोन्हे। पोइ जॾहिं इलाही अज़ाब ईंदो त ईअं थींदो। तव्हांखे अजब लॻे, चीन में हाणे हिकिड़ो, जापान में अज़ाब आयो ज़बरदस्त, हुन में रुॻो मस्जिदूं बचियूं, ॿियो सभु तिबाह थी वियो। हा, वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं, जायूं, ईअं तिबाह।